अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वफ़ा एहसान रुदनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वफ़ा एहसान ऑफिशियल। दोस्तों माज़रत सां तमामु वॾे अरसे खां पोइ असां खणी आया आहियूं तव्हां वटि हिकु वीडियो जंहिंमें असां असद ख़ान कुरैशी जे बाबति ॻाल्हि कंदासीं त आख़िर असद ख़ान कुरैशी पत्थर दुनिया ड्रामे मां छो कढियो वियो। आख़िर छा सबबु आहे जो अहिड़े बहादुर किरदार के उन ड्रामे में ख़त्म कयो वियो। सो दोस्तों तमामु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॼाणींदासीं ऐं तमामु इन ॻाल्हि जी कारण आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरियां आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते न आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं घंटी जो बटण दॿाइण न विसारींदा। दोस्तों असद ख़ान कुरैशी के इन ड्रामे मां उन करे कढियो वियो छो जो पहिरियां इहो ड्रामो सिर्फ़ु 70 या 80 किस्तनि ते मुश्तमिल हो। जी हा दोस्तों, राइटर नूर ज़ऊन जो चवणु आहे त सिर्फ़ु मूं एतिरो किस्तूं लिखियूं, उन करे उन मां केतिरा ई अदाकार कढिया विया जिन में असांजो लालू अब्दुल मनान अब्बासी बि हुयो जुमे जे कैरेक्टर में, ऐं जेको मास्तर जो पुटु मरी थो वञे शरीफ़ उहो बि हुयो, असद ख़ान कुरैशी हुयो, इंस्पेक्टर दाऊद हुयो। उन जे करे उन्हनि किरदारनि खे उन मां ख़तमु कयो वियो। पर दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं इहो ड्रामो 100 किस्तनि ते पहुतो त इन ड्रामे खे सुपर हिट करार ॾिनो वियो। उन जे करे इन ड्रामे जी शूटिंग हलंदी रही ऐं इन ड्रामे में वधीक अदाकार ईंदा रहिया ऐं असद ख़ान कुरैशी खे उन मां कढियो वियो। इहा आहे ॼाण, ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।